सॼी सिंध जियां मीरो ख़ान में बि मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि सिंध टीवी ऐं अवामी प्रेस क्लब पारां शानदार सक़ाफ़ती रैली कढी वई। रैली शहर जे मुख्य रस्तनि खां थी अवामी प्रेस क्लब पहुती, जिथे फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झूमाए छॾियो। सिंधी टोपी अजरक जेको आहे असांजी तहज़ीब आहे, हज़ारे साल पुराणी आहे। तव्हां इन मां अंदाज़ो हणो था त असांजो जेको मोने जो दड़ो आहे त केतिरा हज़ार साल पुराणी आहे। इन जेको ॾींहुं मूंखे एॾो ख़ुशी सां थो महसूसु अचे त असांजे सॼी सिंध में ईद आहे, पर दुनिया जे हर कुंड कुर्श में ईद आहे अॼोको ॾींहुं। ख़ासि करे हिन ईद जे ॾियारे ते, सिंधी सक़ाफ़त जे ॾियारे ते सिंध टीवी जे सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, जॾहिं अहिड़ो फस्ट क्लास प्रोग्राम करे ऐं सिंध जो मान मताओ कयो आहे। मल्हायो वियो आहे ॾींहुं, इन जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं ऐं सिंध टीवी खे सलाम पेश कयूं था जे हिन ॾींहं ते, ख़ुशी जे ॾींहं ते हिनखे ईद जी तरह ते मल्हायो वियो आहे। त अॼु पूरे मुल्क में, पाकिस्तान में, पर सिंध में, पर आलमी दुनिया जेके मुल्क आहिनि, अॼु असांजी टोपी अजरक ॾींहुं मल्हायो आहे। असांखे ईद जहिड़ी ख़ुशी आहे। हीअ सिंधी टोपी पाइण में, अजरक ओढ़ण में एब महसूसु कंदा, टोक टठोल महसूसु कंदा। असां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद बि ॾियूं था हिन कल्चरल डे मल्हाइण ते ऐं शुक्रगुज़ार बि आहियूं सिंध टीवी जा। बोली मिठड़ी अब बोली बाहर दुनिया जमेल बोली राना जाना बोली दुनिया जी गोते आए जाना भाई साईं बोली 3 दिसंबर असां हिन ॾींहं खे तक़रीबन ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। अॼु मीरो ख़ान शहर जे अंदरि तमामु कसी तादाद में माण्हू गॾु थिया आहिनि, जेको मासूम न्याणियुनि जे साथ ॾियण जे वचन जे नाले सां रैली मुनक़िद कई वई। असल में असांखे इहा ज़रूरत पेश आई जो मासूम न्याणियुनि जे साथ ॾियण जे वचन जो असां प्रोग्राम कयो। कैमरामैन नवीद वधो सां जान मोहम्मद वधो, सिंध टीवी न्यूज़, मीरो ख़ान।